मूं रब जो इहो ऐलान आहे, तव्हांजी उम्मत पढ़ंदी, हीअ खमसुन व खमसुन सही बुखारी लफ़्ज़न, तव्हांजी उम्मत पढ़ंदी त 5 वक़्त पर हुनखे सवाबु साॻियो 50 नमाज़ुनि जो ॾींदुसि, 50 नमाज़ुनि जो सवाबु। ऐं वरी जेकॾहिं बा जमात पढ़ो त हिकिड़ी हदीस में अचे थो 23 दर्जा वधीक, हिकिड़ी में 25, हिकिड़े में चए थो 27 दर्जा वधीक सवाबु। यानी निमाज़ी माण्हू अजर ऐं सवाब सां पंहिंजा झोल भरे छॾे थो। त इहो नमाज़ जो वॾे में वॾो ॿियो फ़ाइदो आहे। टियों फ़ाइदो नमाज़ जो आहे त नमाज़ इंसान जे दिलि खे सुकून ॾिए थी। हर क़िस्म जी हम्दो सना, वॾाई, किबरियाई, वाखाण ऐं हर तरह जी इबादत जे लाइक़ फ़क़ति हिकु अल्लाह जी ज़ात आहे, जेको हिन सारी काइनात जो अकेलो ख़ालिक, अकेलो मालिक, अकेलो राज़िक़ आहे, अकेलो वहदहु ला शरीक, हिन सारे जग जो पैदा कंदड़, पालींदड़, ऐं अकेलो वहदहु ला शरीक हिन सारे संसार खे हलाईंदड़ ऐं संभालींदड़ आहे। हम्दो सना खां बाद लातादाद बेशुमार दुरूद ऐं सलाम हुजनि सैयदुल अंबिया, इमामुल अंबिया, सरवर कायनात, फ़ख्र मौजूदात, इमाम आज़म, रहबर आज़म, क़ाइद आज़म, मुर्शिद आज़म जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी ते, जिन खे अल्लाह सुब्हानहु व तआला असां इंसाननि जी हिदायत, रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ ख़ातमुन नबीयीन यानी आख़िरी पैगंबर ऐं रहमतुल लिल आलमीन बनाए करे मोकिलियो। हम्दो सना ऐं सलात सलाम खां बाद वाजिबुल एहतराम अज़ीज़ सामिन किराम, दोस्तो, भाइरो, बुज़ुर्गो, अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी इंसाननि खे हिन काइनात में, हिन दुनिया में पैदा करे मोकिलियो आहे ऐं इन असांजी पैदाइश जे पोयां हिकु मक़सदु आहे। अल्लाह से फरमाए थो अफ़ हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबथा, ऐं मुंहिंजा बानो तव्हां ईअं न सम्झिजो जो असां तव्हांखे बेफ़ाइदा या बेमक़सद पैदा कयो आहे। असां जेको तव्हांखे पैदा कयो आहे ऐं तव्हांजी ख़िदमत लाइ हीअ ज़मीन, हीअ आसमान, हीअ सिज, चंड, हीअ तारा, हीअ फ़सुल, हीअ पोखूं, हीअ मुदूं, हीअ मौसमूं पैदा कयूं आहिनि, ऐं सारियूं शयूं पैदा करे वरी तव्हांखे हिन काइनात में मोकिलियो आहे। इन जे पोयां मूं रब जो हिकिड़ो मक़सदु आहे ऐं उन मक़सद खे अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में हिन लफ़्ज़नि में बयानु कयो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त मूं इंसाननि ऐं जिन्ननि खे फ़क़ति पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो। हिन दुनिया में असां आया आहियूं, मक़सदु इहो कोन्हे त दुनिया कमायूं, पैसो गॾु कयूं, दौलत गॾु कयूं, बैंक बैलेंस ठाहियूं, घर, माड़ियूं, बंगला ठाहियूं, खाई पी ऐं हिकिड़े ॾींहुं दुनिया मां मरी खपी ख़तम थी हलिया वञूं, इन मक़सद लाइ कोन आहे। मक़सदु असांजी पैदाइश जो तमामु अज़ीम आहे ऐं उहो मक़सदु छा आहे? अल्लाह सुब्हानहु व तआला जी इबादत, अल्लाह सुब्हानहु व तआला जी बानब। इन मक़सद लाइ, इन शइ लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे पैदा कयो। हाणे मुंहिंजा भाइरो, जेकॾहिं असां हिन मक़सद खे पूरो कंदासीं त अल्लाह तबारक व तआला असां खां राज़ी थींदो ऐं अल्लाह तबारक व तआला जॾहिं असां खां राज़ी थींदो त असांजी ज़िंदगी, असांजी हयाती ख़ैर ऐं बरकत सां भरिजी वेंदी। पर जेकॾहिं असां इन मक़सद खां गाफ़िल थींदासीं त हू त बेपरवाह बादशाह आहे, हुनखे कंहिंजी परवाह न आहे, हू हर शइ ते क़ादिर आहे। ऐं जेकॾहिं थोरो गौर सां ऐं थोरो ध्यान सां इबादत वारे मौज़ूअ खे सम्झिजे त अल्लाह सुब्हानहु व तआला असल में असांजी इबादत जो बि मोहताज न आहे। असांजे लाइ इबादत फ़र्ज़ कई अथसि, असांखे ॿुधायो अथसि तव्हांजी पैदाइश जो मक़सदु इबादत आहे, पर गॾो गॾु इहा ॻाल्हि बि सम्झाई अथसि त मूंखे तव्हांजी इबादत जी परवाह न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद पाक आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला हीअ जेकी ज़मीन आहे असांजी, इन जे मथां आसमान खे पैदा कयो आहे ऐं आसमान हिकिड़ो न आहे बल्कि 7 आसमान आहिनि ऐं आसमान जे हर हिकु चपे ते हिकु हिकु मलाइक आहे जेको सजदे में अल्लाह सुब्हानहु व तआला जी वाखाण, अल्लाह साईं जी तारीफ़, अल्लाह साईं जी हमद ऐं सना बयानु करे रहियो। ऐं असांजो ज़मीन ते जीअं बैतुल्लाह आहे, ईअं अल्लाह सुब्हानहु व तआला आसमाननि ते बैतुल्लाह जे मथां बैतुल मामूर ठाहियो आहे। असांजो क़िबलो बैतुल्लाह आहे, जॾहिं त फ़रिश्तनि जो क़िबलो बैतुल मामूर आहे। ऐं प्यारे पैगंबर फरमायो
उन बैतुल मामूर में हिकिड़े ई वक़्त में 70,000 फ़रिश्ता तवाफ़ कनि था ऐं हिकिड़े फ़रिश्ते खे जेॾी महिल हिकिड़ो दफ़ो उते तवाफ़ करण जो वारो मिले थो त वरी उनखे वारो नथो मिले। मूंखे ॿुधायो त जेको रब जंहिंजा आसमान फ़रिश्तनि सां भरिया पिया आहिनि इबादत जे लाइ ऐं काइनात जी हर शइ उनजी तस्बीह करे थी, अलाह साईं फरमाए थो कुल्लुन क़द अलिम सलातहु व तस्बीह, अलाह साईं जी हर मख़लूक़ उनजी तस्बीह बयान करे थी। ॿी जाइ ते फरमाई वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, ज़मीन तोड़े आसमान में हर शइ अलाह जी वाखाण बयान करे थी, तव्हां उनजी वाखाण खे कोन था सम्झो। हीअ सुबुह जो उथंदा आहियूं न सवेरे, पखियुनि जी अहिड़े नमूने सां झिरकियुनि जी या जेकी चहचहाट असीं ॿुधंदा आहियूं, जेको आवाज़ ॿुधंदा आहियूं, इहो छा आहे? अलाह जो ज़िक्र, अलाह जो ज़िक्र आहे। काइनात जी हर शइ अलाह तबारक व तआला जी तस्बीह बयान करे थी, ज़मीन सॼी भरी पई आहे। ऐं असां सम्झंदा आहियूं त शायदि ज़मीन ते ही चंद मख़लूक़ूं ईअं कोन्हे। मुफ़स्सिरीन किराम इहा ॻाल्हि लिखी आहे ऐं जदीद साइंस बि इहा ॻाल्हि ॿुधाए थी त ज़मीन में जेके मख़लूक़ात डिस्कवर थियूं आहिनि, यानी जेके साइंसदाननि लधियूं आहिनि, उन्हनि जो तादाद 8 लख जे क़रीब, 8 लख जे क़रीब। ऐं जेके उन्हनि अञा लधियूं कोन्हनि उहे अञा अलाए केतिरियूं आहिनि। उहे 8 लख मख़लूक़ूं सवाइ इंसान जे सभु अलाह जी तस्बीह बयान कनि थियूं। हाणे मूंखे इहो ख़बर त अलाह सुब्हानहु व तआला खे छा असांजी तस्बीह या इबादत जी का ज़रूरत आहे? उहो बेपरवाह बादशाह आहे, उहो बेपरवाह बादशाह आहे। असांजी आज़माइश करणु चाहे थो त मुंहिंजा बाना, मूं तोखे हयाती ॾिनी, मूं तोखे ताक़त ॾिनी, मूं तोखे जवानी ॾिनी, मूं तोखे बच्चा ॿार ॾिना, मूं तोखे दुनिया जी हर नेमत ॾिनी। ही ज़मीन तोला ख़ल्क़े में, आसमान तोला ख़ल्क़े में, फसल तोला ख़ल्क़े में, मुंदूं तोला ख़ल्क़े में, हवा, ही पाणी, ही रोशनी, ही सिज ऐं चंड, सभु तोला ख़ल्क़े में, सभु तुंहिंजी ख़िदमत में लॻाए छॾियमि। हाणे आउं ॾिसां थो त तूं मुंहिंजी ख़िदमत ऐं इबादत में अचींदो ऐं कोन थो अचे। अलाह साईं सिर्फ़ु इहा आज़माइश रखी, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अलाह साईं फरमाए थो आदम जी पैदाइश, असांजो वालिद, इंसानियत जो वालिद आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश खां वठी करे काइनात ताईं, काइनात जी आख़िरी इंसान ताईं अलाह साईं फरमाए थो जेके बि इंसान पैदा थींदा मूं उन्हनि खे आज़मायो आहे। हिकिड़ा अचनि पिया, हिकिड़ा वञनि पिया, लियब्लुवकुम, अलाह ताला हर हिक जी आज़माइश वठे पियो। त अलाह साईं ॾिसण थो चाहे त बानू मुंहिंजो खाई करे, मुंहिंजो ॾिनल पाए करे, मुंहिंजी धरतीअ ते रही करे मुंहिंजी इबादत करे थो या कोन थो करे। आज़माइश आहे, न त हुनखे का परवाह कान्हे। प्यारे पैगंबर जो मशहूर फरमान आहे, प्यारे पैगंबर जी हदीस, अलाह जे नबी फरमायो त जेकॾहिं दुनिया जा समूरा इंसान, दुनिया जा समूरा इंसान ऐं जिन मिलनि ऐं सभु जा सभु फर्मा बरदार थी वञनि, सभु जा सभु नेकोकार थी वञनि, सभु जा सभु परहेज़गार थी वञनि, सभु जा सभु अलाह ऐं उनजे रसूल जी फर्मा बरदारी करण वारा थी वञनि, रब साईं फरमाए थो मुंहिंजी बादशाहत में मच्छर जे पर जेतिरो वाधारो कोन ईंदो, मच्छर जे पर जेतिरो वाधारो कोन ईंदो। ऐं वरी जे सभु जा सभु नाफ़रमान थी वञनि, इंसान तोड़े जिन, अलाह साईं फरमाए थो उन्हनि सभिनी जी नाफ़रमानी सां वरी मुंहिंजी बादशाहत में मच्छर जे पर जे बराबरि खुट कान ईंदी। बेपरवाह बादशाह। हीउ जेको आलिम सगोरा तव्हांखे ॿुधाईनि था, दादा मस्जिदूं आबाद कयो, नमाज़ूं पढ़ो, क़ुर पढ़ो, ज़िक्र कयो, अलाह साईं खे यादि कयो ऐं अलाह जे हबीब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नतूं अपनायो, मस्जिदुनि सां प्यार कयो, क़ुर सां प्यार कयो। यकीन ॼाणो न उन्हनि उलमा जो तव्हां सां मफ़ाद आहे, न अलाह जो मफ़ाद आहे, न उलमा जो मफ़ाद, न अलाह जो मफ़ाद। मफ़ाद तव्हांजो पंहिंजो आहे, मफ़ाद तव्हांजो पंहिंजो आहे। जेकॾहिं रब पाक खे सुञाणे करे, उनजी नेमतुनि खे सुञाणे करे उनजे साम्हूं सजदा रेज़ थी वेंदो, रब पाक तव्हांजी दुनिया जी आख़िरत सवारे छॾींदो। न त हू बेपरवाह आहे, हू बेपरवाह आहे। काइनात ते वॾा वॾा इंसान आया, वॾी वॾी उमिरियुनि वारा, वॾी ताक़त वारा, वॾे पैसे वारा, वॾी दौलत वारा। अलाह साईं उन्हनि खे बि ईअं टाइम ॾिनो जीअं असांखे मिलियो आहे, उन्हनि खे बि वक़्तु मिलियो, उन्हनि खे बि हयातियूं मिलियूं, उन्हनि खे पैसा ऐं दौलतूं मिलियूं। ऐं अलाह साईं फरमाए थो वमा बलगू मिअशर मा अतैनाहुम, तव्हां त उन्हनि जे ॾहीं हिसे में बि कोन आहियो। सूरह सबा में अलाह साईं फरमाए थो तव्हां उन जे ॾहीं हिसे में बि कोन आहियो। कीअं? नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जी उमिरूं 1000 साल हूंदियूं, पंहिंजी 100 मस थिए थी, माना पाण उन जे ॾहीं हिसे में बि कोन आहियो। 60-70 में माण्हू तक़रीबन वीचारो भुरी वञे थो, पूरो थियो थो वञे। ऐं हुज़ूर साईं फरमान बि आहे, जामे तिरमिज़ी हदीस आहे त मुंहिंजी उम्मत जी उमिरूं 60 खां 70 जे विच में आहिनि। थोरा माण्हू हूंदा जेके इन हद खां मथे वेंदा,
ॾहूण ते असांखां वधीक उमिरि में, ॾहूण ते असांखां वधीक सॻा, ॾहूण ते असांखां वधीक उन में ताक़तूं ऐं ॾहूण खां वधीक उन वटि दौलतूं हुयूं। केॾां विया, केॾां विया? हज़ारी हलिया विया छॾे शान शाही, वणी कीन वैदहू खे कंहिंजी वॾाई। हज़ारे हलिया विया, असांखां वधीक सॻा, असांखां वधीक ताक़तवर, असांखां वधीक दौलत वारा, असांखां वधीक अहल माल अयाल वारा, बचन औलादनि वारा विया हलिया। ऐं कीअं विया? अलाह साईं ओ क़ुरान में ॿुधायो। अलाह साईं फरमाए थो फकुल्लन अख़ज़ना बिज़ंबिही फमिनहुम मन अर्सलना अलैहि हासिबा वमिनहुम मन अख़ज़तहु सय्य्अ वमिनहुम मन अग़रक़ना। हिकिड़ा ॿुॾी मुआ, हिकिड़ा ज़मीन में ग़रक़ थी मुआ, हिकिड़नि ते पथरनि जो मींहुं वसियो। अलाह साईं फरमाए थो असां उन्हनि ते ज़ुल्म कोन कयो। फकुल्लन अख़ज़ना बिज़ंबिही, सभु पंहिंजे नाफ़रमाननि जे पकड़ में आया, नाफ़रमान थी विया। जेको खाइनि पिया उहो अलाह जो ॾिनल। हिकिड़ो को दाणो कणिक जो उन मां को संग पैदा करे ॾेखारे, पाणी ज़मीन में हेठि हलियो वञे। अलाह साईं फरमाए थो आहे को तव्हां मां जेको हुनखे वापसि कढी सघे। सूरह वाक़िआ पढ़ी त ॾिसो, ॿियो रुकू पढ़ी सघो। अलाह साईं फरमाए थो अफ़रैतुम मा तहरुसून, पोखूं जी जेके तव्हीं कयो था इन्हनि खे उपाय केरु थो? मूं रब खां सवा को आहे? हीउ जेको पाणी पियो था इनखे ज़मीन जे जर में पैदा केरु करे थो? हीअ जेकी बाहि ॿारियो था इन लाइ काठी किथां थी अचे, ॿारनि किथां थो अचे? अलाह साईं फरमाए थो आऊं जेकॾहिं इहे सभु शयूं तव्हां खां कसे वठां त तव्हां मां कंहिंमें इहा ताक़त ऐं ज़रूरत कान्हे जो इन्हनि शयुनि खे पैदा करे सघे। अलाह साईं इहे सारियूं शयूं पंहिंजे लाइ पैदा करे हाणे पंहिंजो इम्तिहान वरितो आहे। बाक़ी माल आहे, अलाह साईं उनजी विरासत पंहिंजे हिकमत सां कई आहे, पंहिंजे अंदाज़े सां कई आहे। अलाह साईं फरमाए थो वलो बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादी लबग़ौ फिल अर्ज़ि, सभिनि खे आऊं कुशादो ॾियां न त सभु नाफ़रमान थी वञनि। पोइ मूं जेके ॾिनो आहे उनखे बि आज़मायो आहे। अमीर जी बि आज़माइश आहे, ग़रीब जी बि आज़माइश आहे। त इन शइ ते न वञो त भई दौलत केतिरी आहे, पर इन शइ ते वञो त दौलत खां अलावा अलाह साईं जा केतिरा अहसान आहिनि असां ते। अखियूं ॾिसो, कन ॾिसो, चप ॾिसो, ज़ुबान ॾिसो, हथ ॾिसो, पेर ॾिसो। इंसान जे पंहिंजे वजूद ते अलाह साईं जा अलाह केतिरा थोरा आहिनि। असां ईअं भाईंदा आहियूं त यार जेकॾहिं पैसो न गंज हुजे पोइ सम्झो अलाह राज़ी आहे, पोइ निमाज़ पढ़ंदासीं, मस्जिद में वेंदासीं, ज़िक्र बि कंदासीं, सदका ख़ैरातूं कंदासीं। असीं सूरनि में लॻा पिया आहियूं, सॼो ॾींहुं छिप कुटियो, शाम जो घर अचूं ऐं मौली साहिबनि जी वारो कयो, निमाज़ ते अचो। असीं थकल टुटल। अलाह जा बाना, दौलत अलाह जी रज़ा जी निशानी कोन, इहा ॻाल्हि सम्झी छॾियो। दौलत अलाह जी रज़ा जी निशानी कान्हे। जेकॾहिं दौलत अलाह जी रज़ा जी निशानी हुजे हा त क़ारून पंहिंजे खज़ाननि समेत ज़मीन में न वञे। दौलत अलाह जी रज़ा जी निशानी। अलाह जी रज़ा जी निशानी छा आहे त अलाह तबारक व तआला ग़रीबी ऐं मिसकीनी जी हाल में बि सजदे जी तौफ़ीक़ न खसे, पंहिंजे दर ते घुराईंदो रहे, मस्जिद में घुराईंदो रहे, चङा कम कराईंदो रहे, बुराई बुछड़ाई ऐं गुनाह खां रब पाक बचाईंदो रहे। इहा अलाह ताला जी वॾी करम नवाज़ी आहे। सिलसिलत अहादीस सहीह जे अंदरि प्यारे पैगंबर जो फरमान आहे, अलाह साईं दुनिया हर उन माण्हू खे ॾींदो आहे जंहिंसां अलाह जो प्यार हुजे या न हुजे, पर अलाह ताला पंहिंजे दीन जी तौफ़ीक़, नेक अमल जी तौफ़ीक़, ख़ैर जी तौफ़ीक़ उन ई माण्हू खे ॾींदो आहे जंहिंसां अलाह जो प्यार हूंदो। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, गौर इन शइ ते कयो त हीअ जेकी असांजी हयाती बर्फ़ वांगुरु पिघरे पई, इन में पाण अॻिते लाइ छा कयो आहे? हिते लाइ त सभु लॻा पिया आहियूं, अमीर बि लॻो पियो आहे, ग़रीब लॻो पियो आहे। ओ जिन जूं ही रोड भरिसां वहे पियो न, जिन जा टाला हलनि पिया, 70 टाला, उन्हनि जी बि बुख ख़तमु कंदी थी, उहे बि लॻा पिया आहिनि। ऐं होॾां हिकिड़ो मिसकीन आहे, छिप कुटे शाम जो 1000 रुपयो आणे थो, पर उनजे दिलि में अलाह साईं सब्र ऐं शुक्र रखियो त उनखां वधीक ख़ुशि आहे। ऐं ख़ासि करे जेकॾहिं उनखे वरी इबादत जी तौफ़ीक़ मिलियल आहे न, अलाह जे दर ते अचण जी तौफ़ीक़ मिलियल आहे, त उनखां वॾो को शाहूकार कोन्हे, उनखां वॾो को शाहूकार कोन्हे। छो त रब जॾहिं नाराज़ थींदो आहे न, गिरह कोन खसींदो आहे वात मां। रब साईं जे मां नाराज़ थींदो आहे त बाने खां सजदे जी तौफ़ीक़ खसींदो। इन करे आऊं बि ॾिसां, तव्हीं बि ॾिसो, हर मुस्लमान पंहिंजे जीअं में झाती पाए, पंहिंजे गिरेबान खे में झाती पाए ॾिसे त असां मां केतिरा आहिनि जेके अलाह जे दर ते अचण वारा आहिनि, रब जे साम्हूं रोज़ सजदो करण वारा आहिनि, रब जे साम्हूं रोज़ झुकण वारा आहिनि। मुंहिंजा भाइरो दोस्तो, अलाह तबारक व तआला इबादत जा कई क़िस्म असां ते रखिया आहिनि, पर इबादतुनि मां जेकी सभ खां वधीक अलाह ताला खे वणंदड़ इबादत आहे न, सा निमाज़ आहे। सा निमाज़ आहे। इबादत असांजे पैदाइश जो मक़सदु आहे।
पर अल्लाह तबारक व तआला खे इबादतुनि मां जेकी इबादत बेहद पसंदि आहे सा नमाज़ आहे। हाणे पाण पंहिंजे पाण ते गौर कयूं, पंहिंजे हाल ते गौर कयूं त उहा नमाज़, उहा इबादत जंहिंजे लाइ मुंहिंजो ऐं तव्हांजो हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया मां वञे पियो, अल्लाह जे नबी जो आख़िरी वक़्तु आहे, आख़िरी पसाव आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया मां लाॾाणो करण वारा आहिनि ऐं पंहिंजी उम्मत खे नसीहत छा पिया कनि, अस्सलातु व मा मलकत ऐमानुकुम, ए मुंहिंजा उम्मतियो, मूंखां पोइ ॿिनि शयुनि जी पारत अथमि, मूंखां पोइ ॿिनि शयुनि जी पारत अथव। अल्लाह जे फर्ज़नि मां निमाज़ जी पारत अथव ऐं ॿारनि जे फर्ज़ मां वरी जेके तव्हांजा मातहत आहिनि, मातहत ग़ुलाम नौकर चाकर, पर मातहत में माण्हू जो पंहिंजो औलाद बि अची वञे थो, घरवारी बि अची वञे थी, उन्हनि सां तव्हां सुहिणो सलूक कजो। त जंहिं शइ जे लाइ अल्लाह जो हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां वेंदे फ़िक्रमंद आहे, दुनिया मां वेंदे फ़िक्रमंद आहे, पंहिंजी उम्मत खे नसीहतूं कंदो पियो वञे। पाण सोचूं त पाण खे उन फर्ज़ जो केतिरो फ़िक्र आहे, पाण खे उन शइ जो केतिरो फ़िक्र आहे, पाण खे उन इबादत जो केतिरी ऊन आहे, पाण केतिरो उनजो फ़िक्र कयो। ॾिसण में इहो अचे थो, ख़ासि करे असांजो जेको ई सिंध जो माहौल आहे, पंजागुरियूं बराबरि कोन्हनि, पर असांजे अंदरि नमाज़ जे हवाले सां वॾी कोताही आहे असांजे अंदरि। सुबुह जो सवेरे असां उथी वेंदा आहियूं, निंड छॾणु, गरम बिस्तरो छॾण को सवलो कोन हूंदो आहे, पर दुनिया जे लाइ, पंहिंजे बचनि जी रोज़ी जे लाइ असां सुबुह जो उथणु गवारा कंदा आहियूं, पर सुबुह जो उथी बसि सजदा असांखां कोन ॾिना थींदा। हालांकि नमाज़ उहा इबादत आहे जंहिंजे लाइ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां वेंदे वेंदे असांखे पारतूं करे विया, पारतूं करे विया। 100 खां कुझु मथे, 700 वारी ॻाल्हि मशहूर आहे पर सही कान्हे, 107 दफ़ा या तक़रीबन 111 दफ़ा नमाज़ जो हुकुम आहे क़ुरान शरीफ़ में। प्यारे पैगंबर जो फरमान आहे, अल्लाह तबारक व तआला जेॾी महिल तव्हां पेश थींदव, अल्लाह सुब्हानहु व तआला रोज़े जी पुछा पहिरीं कोन कंदो, ज़कात जी पुछा पहिरीं कोन कंदो ऐं ॿिए कंहिं फर्ज़ जी पुछा पहिरीं कोन कंदो, पहिरीं पुछा कंदो निमाज़ जी। बाना ॾे ख़बर निमाज़ पढ़ी आहे कान पढ़ी। हाणे मूंखे ॿुधायो त असांजा उहे भाउर जेके सिर्फ़ु ईद पढ़नि था या सिर्फ़ु जुमो पढ़नि था, रब पाक जे इन सवाल में कामयाब कीअं थींदा? सहाबा जो हाल इहो हूंदो, सहाबा जो हाल इहो हूंदो। सही मुस्लिम जी हदीस आहे, अब्दुल्लाह बिन मसूद बयानु करे थो, प्यारे पैगंबर जा जेके असहाब हुआ, निमाज़ जा एॾा पाबंद हुआ, एॾा पाबंद हुआ, एॾा पाबंद हुआ, जवान त मस्जिद में मौजूदु हूंदा हुआ, अधड़ो त मस्जिद में मौजूदु हूंदा हुआ, वेंदे औरतुनि लाइ बि इंतज़ाम हूंदो उन वक़्त में, औरतुनि लाइ बि उन वक़्तु बापर्दा इंतज़ाम हूंदो, मस्जिद में ईंदियूं हुयूं औरतूं, उहे बि निमाज़ लाइ हाज़िर थींदियूं हुयूं। पर अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए थो त मूं ॾिठो त अहिड़ा अहिड़ा पीरसन सहाबा ऐं बीमार सहाबा जेके वीचारा हली कोन सघंदा, जेॾी महिल अल्लाह अकबर जो आवाज़ उन जे कननि ते पवंदो हो, अज़ान जो आवाज़ उन जे कननि ते पवंदो हो, त ॿिनि पंहिंजे भाइटियुनि भाणेजनि जे कुलनि ते या पंहिंजे ॿिनि पुटनि जे कुलनि ते हथ रखी करे पेर गिलींदा मस्जिद में ईंदा। आऊं पुछां थो, मूंखे तव्हांखे छा थियो आहे? असांजा हथ त सिधा आहिनि, पेर त सही सालिम आहिनि, असां त चङा भला आहियूं, सिहतमंद हुयूं। सहाबा हलण लाइक़ु कोन हूंदा त बि ॿिनि माण्हुनि जे कुलनि ते हथ रखी पेर गिलींदा मस्जिद में ईंदा। अलाह पाक मां फरमाए, पाण ते अहिड़ी आज़माइश कान आई, न अंधा आहियूं, न मंदा आहियूं, न टुंडा आहियूं, सही सालिम आहिनि, सही सालिम आहिनि। ऐं यादि रखो, इहा बि असांजी भुल आहे त असीं दुनिया मां वेंदासीं त पोयां को असांजे लाइ ख़ैरातूं कंदो, पोयां को असांजे लाइ दुआऊं कंदो, केरु कंहिंखे यादि कोन थो करे, केरु कंहिंखे यादि कोन थो करे। वधि में वधि ग़म थींदो आहे घरवारी खे, उन लाइ 4 महीना 10 ॾींहं अदद रखियो वियो आहे। ॿियो भले औलाद हुजे, भले तव्हांजो मिट माइट हुजे, अज़ीज़ क़रीब हुजे, केरु कंहिंखे यादि कोन थो करे, केरु कंहिं लाइ कोन मरे थो, केरु कंहिं लाइ कोन थो मरे। इंसानु जॾहिं दुनिया मां वञे थो, माल दौलत, उनजो जाइदाद, उनजी हर शइ ते रहिजी वञे थी, हर शइ। तव्हां सां गॾु तव्हांजा इहे सजदा वेंदा, तव्हांजो इबादतूं वेंदियूं, ॿिया जेके तव्हां ख़ैर जा कम कया तव्हां सां गॾु वेंदा। ऐं नमाज़ जे मुतलिक़ अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद पाक आहे त इंसान ते क़बर में जेॾी महिल माण्हू लहंदो आहे त अज़ाब पेश थींदो आहे, अज़ाब पेश थींदो आहे।
हर एक मोमिन ते ऐं हर एक गुनाहगार ते। पोइ गुनाहगार खे त बकोड़े वेंदो आहे, पर मोमिन इंसान ते जेॾी महिल अज़ाब पेश थींदो आहे, क़ब्र जी जहन्नम जी बाह पेश थींदी आहे, त नेक अमल हुनखे बचाए वठंदा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मथे खां जेॾी महिल अज़ाब ईंदो आहे न, तेॾी महिल हुनखे क़ुर शरीफ़ जी तिलावत रोकींदी आहे। क़ुर शरीफ़ जी तिलावत रोकींदी आहे। सॼे ऐं खॿे हथनि वारे पासे खां जेॾी महिल अज़ाब ईंदो आहे, त जेको तव्हां अलाह जी राह में पैसो ख़र्च कयो या जेके बि नेक कम पंहिंजे हथनि सां कया, मस्जिद ठहे पई उते मज़ूरी माण्हू वञी कई, या को बि नेक कम वञी कई हथनि सां, त हथनि सां जेकी बि नेकी कई, अलाह जी राह में ख़र्च कई, का बि नेकी कई, त हथनि खां जेको अज़ाब ईंदो उहो उन नेकी जे करे टरी वेंदो। ऐं जेॾी महिल पेरनि खां अज़ाब ईंदो आहे न, उनखे ख़बर न कहिड़ी शइ रोकींदी आहे। प्यारे पैगम्बर फरमायो अस्सलात, नमाज़ रोकींदी आहे। छो त पेरनि सां हू पंहिंजे घरां हली करे मस्जिद में आयो, पेरनि सां हली पंहिंजे घरां मस्जिद में आयो, पेरनि खां जेको अज़ाब आयो उनखे नमाज़ रोके थी। हाणे मूंखे ॿुधायो, ज़िंदगी में पाण हर बंदोबस्तु पंहिंजे लाइ कंदा आहियूं। अमीर त अमीर आहे, पर ग़रीब माण्हू अदा घर ठाहे थो कोन थो ठाहे, उन में घर में एतिरो बंदोबस्तु रखे थो जो मींहं जुड़ी फुड़ी में, तूफ़ान में, कंहिं मुसीबत में हुनखे कमु अचे। 4 पैसा असीं घर में रखंदा आहियूं हमेशह, अलाह न करे का तकलीफ़ थी पवे, का बीमारी थी पवे, त कुझु असां वटि मौजूदु हुजे। हर तरह जो समर हर माण्हू रखे थो। पाइण लाइ कपिड़ो रखूं था, ग़रीब माण्हू वटि पे जूती हूंदियूं आहिनि, हिकिड़ी आम जेकी आम पाए हलंदो आहे, हिकिड़ी जुती रखंदो आहे शादी में, दावत में पाइण जे लाइ, या किथे महिमान थी वञण जे लाइ। इहो बि समर गॾु आहे। रहण लाइ घर आहे, खाइण पीअण लाइ घर में अन्न मौजूदु आहे, पाइण लाइ लिबास मौजूदु आहे, टुवाल चादरूं, वेंदे जुतियूं बि असां वटि मौजूदु आहिनि। पर छा आख़िरत वारो जेको सफ़र आहे असांजो, उन लाइ को समर पाण ठाहियो आहे? उन लाइ को समर ठाहियो आहे पाण? वॾे में वॾो समर आहे नमाज़। ऐं हाल असां मुस्लमाननि जो इहो आहे त हिकिड़ा साल जा नमाज़ी आहिनि, हिकिड़ा नमाज़ी आहिनि जुमे जा। 5 वक़्त नमाज़ी तव्हांखे चंद माण्हू मिलंदा, चंद माण्हू। ऐं पोइ असांखे शिकायत हूंदी आहे त भई असांजी ज़िंदगी मां ग़म ऐं परेशानी, मुसीबतूं, आज़माइशूं वञनि ई कोन थियूं। मुंहिंजा भाइरो यादि रखो, अलाह सुब्हानहु व तआला क़ुर मजीद में इहा ॻाल्हि बयानु कई आहे, फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, ताईं मूंखे यादि कयो ऐं तव्हांखे यादि कयो। वला तकूनू कल्लज़ीना नसुल्लाह फअनसाहुम अनफुसहुम, उन्हनि माण्हुनि वांगुरु न थियो जिन अलाह खे विसारियो, पोइ अलाह उन्हनि खे विसारे छॾियो। फजर ऐं असर जी नमाज़ में बाक़ाइदा हाज़िरी लॻंदी आहे। हिकिड़ी हाज़िरी पंहिंजी स्कूल में लॻंदी न, हर हिकु माण्हू स्कूल पढ़ियल आहे, को 2 दर्जा, को 5 दर्जा, को वधीक पढ़ियल आहे, असेंबली लॻंदी आहे, कान लॻंदी आहे, हाज़िरी भरबी आहे उते, हाज़िरी भरबी आहे, केरु आयो केरु कोन आयो। पोइ जेको हाज़िर आहे उन लाइ ख़ैरु आहे, जेको ग़ैर हाज़िर आहे उन लाइ पोइ सज़ा बि आहे, सभु शयूं। पाण मां हर माण्हूअ जी फ़रिश्ता हाज़िरी लॻाईंदा आहिनि 2 वक़्तनि ते, हिकिड़ो फजर नमाज़ जो टाइम ऐं ॿियो विची नमाज़ जो टाइम। पोइ जेके न नमाज़ ते हूंदा आहिनि, अलाह तबारक व तआला वटि, अलाह साईं त सभु ख़बर आहे, पर फ़रिश्ता वञी उते रिपोर्ट ॾींदा आहिनि मथे, मुंहिंजा अलाह असीं फजर जी नमाज़ ते वियासीं त तुंहिंजा फलाणा 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 जेके बाना हुआ न, उहे मस्जिद में हाज़िर हुआ, मस्जिद में हाज़िर हुआ। ऐं असर नमाज़ महिल जेॾी महिल असीं मोटियासीं, प्यारे पैगम्बर फरमायो त 2 टोलियूं अचंदियूं, ईअं सम्झो 2 शिफ्टूं लॻंदियूं, हिकिड़ा ॾींहं जा फ़रिश्ता, ॿिया राति जा। पोइ पंहिंजूं ड्यूटियूं तब्दील कंदा, फजर नमाज़ महिल ऐं असर नमाज़ महिल। राति वारा आया, ॾींहं वारा आया, उहे विची नमाज़ ते हलिया विया। वरी राति वारा आया, उहे राति विची नमाज़ खां वठी करे फजर ताईं आहिनि। हाणे जेॾी महिल मटा सटात कनि था त अलाह साईं उन खां पुछे थो, ॾियो ख़बर मुंहिंजा बाना तव्हां कहिड़े हाल में छॾे आहियो? त ख़बर अथव नमाज़ुनि लाइ छा चवनि था? नमाज़ुनि लाइ चवनि था तरकनाहुम वहुम युसल्लून व अतैनाहुम वहुम युसल्लून, ऐं मुंहिंजा अलाह असां तुंहिंजे ॿारनि वटि पहुतासीं त फलाणा फलाणा, जॾहिं वियासीं त बि नमाज़ में पढ़ियूं, जेॾी महिल वापसि आयासीं तॾहिं बि नमाज़ में पढ़ियूं। हाणे मूंखे ॿुधायो त जेको न ग़ैर हाज़िर आहे, जेको हाज़िरी कोन थियो आहे, पोइ उनजी ज़िंदगी में सुकून किथां ईंदो, ख़ैर किथां ईंदो, ख़ैर ऐं भलाई उनजी ज़िंदगी में किथां ईंदी? त पहिरीं हिते हाज़िर थियो, हिते हाज़िर थींदासीं त पोइ असांजी रोज़ीअ जी हाज़िरी लॻी वेंदी, हर शइ जी अलाह ताला वटि हाज़िरी लॻी वेंदी, हर शइ असांखे मिली वेंदी। नमाज़ लाइ सलफ़ सालिहीन हिकिड़ो ॾाढो प्यारो मिसाल ॾिनो आहे त भई हिकिड़ो बादशाह हो, उहो ऐलान कंदो भई जेको जंहिंखे का शइ खपे त सुबुह जे टाइम अचे ऐं उहो पंहिंजो थांव जेको आहे उहो सिधो करे रखी वञे, ऐं उन में हिकिड़ी पर्ची छॾे वञे, हुनखे जेकी शइ खपंदी सां मिलंदी।
पोइ हिकिड़ो तव्हां सां अहिड़ो ईंदो घटि सम्झ वारो, हिकिड़ो देरि सां ईंदो की पंहिंजो थांव ऊंधो करे हलियो वेंदो, शाम जो ईंदो त कुझु ई कोन्हे हुन में। माण्हुनि खे चवंदो भई सभिनि खे मिले थो सभु कुझु, मूंखे त कुझु कोन थो मिले। हुनखां पुछो वियो तूं करी छा थो? चई वञा थो पंहिंजो थांव हुते ऊंधो करे रखी हलियो वेंदो आहियां, शाम जो ईंदो आहे, ख़ाली ईंदो आहे। हुनखे सम्झायूं त अलाह जा बाना तूं हुनखे हिकिड़ो त सवेरे पहुच, उनखां पोइ सिधो करे हुनखे रख, ऐं हुन में पोइ पंहिंजूं ज़रूरतूं जेके बि लिखी रख, तोखे हर शइ मिलंदी। त जॾहिं दुनिया जा बादशाह उन्हनि जो इहो हाल आहे त निवड़त करण वारे खां सवाइ ऐं घुरण वारे खां सवाइ ऐं तालिब खां सवाइ ॿिए कंहिंखे उहा का शइ कोन ॾिनी, त हू त मालिक आहे, हू त खज़ाननि जो मालिक आहे, ऐं हू त चवे थो मूंखां घुरो। सलफ़ सालिन जो कौल आहे त अलाह ऐं बाने में इहो ई फ़र्क़ु आहे, बाने खां घुरंदो बानो नाराज़ थींदो, बाने खां घुरंदो भला नाराज़ न थींदो, हिकिड़ो भेरो ॾींदो, ॿियो भेरो, टियों भेरो, चोथों भेरो चवंदो यार ही रोज़ हिन आदत करे विधी आहे, हीअ त को पेनू आहे सफ़ा पोयां पइजी वियो आहे, अड़िजी विया आहियूं हुन मां। बाने खां घुरंदो त उहो नाराज़ थींदो, पर अलाह तबारक व तआला खां न घुरंदो त अलाह ताला हुन ते नाराज़ थींदो। न घुरण वारा केरु आहिनि? बेनमाज़ी, अचनि ई कोन था। जॾहिं अचनि कोन था त न को गुनाह जी माफ़ी था घुरनि, न को अलाह साईं खां रोज़ी घुरनि था, न को अलाह ताला खां ॿियो को दुनिया जो ख़ैरु घुरनि था। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, नमाज़ जी पाबंदी पंहिंजे मथां लाज़िम कयो। नमाज़ जी पाबंदी जॾहिं असीं पंहिंजे मथां लाज़िम कंदासीं, हर तरह जो ख़ैरु असांजी झोली में अची पवंदो। को हिकिड़ो फ़ाइदो कोन्हे नमाज़ जो, को हिकिड़ो फ़ाइदो कोन्हे, तक़रीबन 10 वॾा फ़ाइदा आहिनि, 10 वॾा फ़ाइदा। इख़्तिसार सां ॻाल्हि खे मुख़्तसर कंदो तव्हांजे साम्हूं ज़िक्र कंदो वञा, जीअं ख़बर पए त नमाज़ को बार कोन्हे, नमाज़ हिकिड़ो इनाम आहे, नमाज़ हिकिड़ी नेमत आहे। जॾहिं असीं हुनखे अदा कंदासीं त हर तरह जो ख़ैरु असांजी झोली में अची पवंदो। सभ खां पहिरियों फ़ाइदो, दुनिया में हर माण्हू जी कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजा तालुकात वॾनि माण्हुनि सां हुजनि, हूंदी आहे या कान हूंदी आहे? ग़रीब माण्हू बि चवंदो आहे चलो कंहिं जलसे में ओचितो को मिली वियो, सियासतदान हथ मिलाई त हमरा 10 ॾींहं वेठो ॿुधाईंदो, महीना पर साल वेठो ॿुधाईंदो फलाणो ख़ान मूंसां मिलियो, फलाणो मूंसां मिलियो। या वरी कूड़ी कनी को ॻाल्हि करे अहिड़े न यार तुंहिंजी त ॻाल्हि मखदूम हाउस में थी पई, हालांकि थी बि न हुजे, मिड़े ई मखणु हणंदो हुजे, अॻिलो दिलि ख़ुशि करण जी कोशिशि कंदो हुजे, हमरा ॾाढो ख़ुशि थींदो यार मूंखे फलाणे ॿुधायो, मुंहिंजो फलाणी जाइ ते ज़िक्र थियो। बानू जे करे थोरे पैसे वारो आहे, बानू जे करे थोरो कंहिं कुर्सी वारो, उहिदे वारो, उन लाइ असीं मरूं था त यार असांखे ख़ाली हथु ॾे, ॿियो कुझु बि न ॾे। उन अलाह जे दरबार लाइ, उन अलाह जे कुर्ब लाइ असीं नथा मरूं, जंहिं वटि हर तरह जी इज़त आहे, हर तरह जा खज़ाना आहिनि। लहू मक़ालीदुस समावाति वल, ज़मीन ऐं आसमान जा खज़ाना जंहिंजे हथ में, उहो सिर्फ़ु कुन चवे त असांजा झोल भरिजी वञनि। त नमाज़ जो वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे त नमाज़ इंसान खे अलाह जे वेझो करे थी, ऐं यकीन ॼाणो जेको अलाह जे वेझो आहे न, दुनिया जी का ताक़त हुनखे कुझु नथी करे सघे। अलाह जे वेझो आहे, अलाह साईं जे क़रीब आहे, पोइ दुनिया सॼी हुनजी मुखालिफ़ थी वञे त बि हुनखे परवाह न हूंदी। अलाह ताला दुश्मन जे वात मां ग्रह कढी हिनखे खाराईंदो। अलाह साईं क़ादिर हज़रत मूसा खे कीअं निपाई, फिरौन होॾा माण्हू माराए पियो, हज़रत मूसा जी क़ौम में जेके पैदा थीनि पिया सभु ॿार माराए पियो, सभु छोकिरा माराए पियो, पर हिन में अलाह जो हुकुम थियो त संदसि घर में निपाए वॾो कईंसि, संदसि घर में, ऐं संदसि माउ खे हुनजी ख़बर कान्हे हिन जी माउ आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ खे हुन पघार बि ॾिनी त ही निपाए असांखे नंढड़ो वॾो करे ॾींदे तोखे पघार ॾींदासीं। थधि में पंहिंजे बचे खे प्यारी पघार बि वरितई, ऐं हज़रत मूसा उते जवान बि थियो, ऐं पोइ वापसि मोटी बि आयो, ऐं पोइ मिस्र उन में मुफ़सिरीन करां ॿिया ॻाल्हि लिखी आहे त फिरौन जी हुकूमत ख़तमु थी, ऐं वरी बनी इसराईल जी हुकूमत क़ाइम बि थी हज़रत मूसा जे क़ौम जी। त अलाह ताला जॾहिं बाने जो थी वेंदो आहे न, पोइ हुनखे दुनिया जी का बि ताक़त को नुक़सान कान थी ॾेई सघे, पर शर्त इहो आहे बाने जो अलाह सां तालुक़ मज़बूत हुजे। रसूलुल्लाह जो इरशाद पाक आहे, सही मुस्लिम हदीस आहे, अक़रबु मा यकूनु अब्दु मिन रब्बी व हुव साजिदुन, इंसान वधि में वधि वेझो अलाह खे तॾहिं हूंदो आहे जॾहिं सजदे जी हालत में हूंदो, जॾहिं सजदे जी हालत में हूंदो। सजदे जी अदा इंसान जी अलाह खे एॾी वणे थी, एॾी वणे थी, जो प्यारे पैगंबर जो ॿियो फरमान आहे त अलाह ताला जी रहमत उन वक़्तु माण्हूअ ते ईअं वसे थी वॾे फुड़े मींहं वांगुरु जेॾी महिल हू सजदे जी हालत में हूंदो। ऐं यादि रखो, हुन हिकिड़ो कोन कयो ओ जंहिं ते पाण अॼु ताईं लानतूं विझंदा आहियूं, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, पनाह घुरां थो अलाह जी शैतान मरदूद खां। चवंदा आहियूं शैतान मरदूद, मरदूद माना तड़ियल,
जंहिंते अलाह जी लानत पियल, उन हिकिड़ो सजदो कोन कयो। मूंखे ॿुधायो पाण केतिरा सजदा छॾियूं था ॾींहं में, केतिरा सजदा छॾियूं था? पोइ जंहिंखे अलाह ताला हिकिड़े सजदे करे तड़े छॾियो, पाण केतिरा सजदा छॾियूं था? फर्ज़नि जूं 17 रकातूं आहिनि, 17 रकात, हर रकात में 2 सजदा थींदा आहिनि। सुन्नतूं मुअक्कदा 12 आहिनि, सजदा उन जा 24 थी विया। उन खां पोइ वितर आहे, 1 खां वठी 3 या 5 या 11 ताईं 13 ताईं अचे थो हुज़ूर साईं पढ़ंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लॻभॻि हिकिड़े ॾींहं में असां ज़रे घटि थोरे फ़र्क़ सां 50 खां 70 जे विच में सजदो छॾियूं था। मूंखे ॿुधायो उहो हिकिड़े सजदे खे छॾण वारो तरिजी वियो, असां ते पोइ रहमत वसंदी असां ते। मुंहिंजा भाइरो दोस्तो, नमाज़ जो फ़िक्र कयो। ऐं सिर्फ़ु पाण न, क़ुर फरमाए थो वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा, पाण बि पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे बि उन जो हुकुम ॾियो। यकीन ॼाणो, जंहिं घर में असांजूं अमड़ियूं, असांजूं अदियूं, असांजूं भेनरूं निमाज़ी आहिनि, घर जो वॾो बि निमाज़ी आहे ऐं बालिग़ जेके ॿारड़ा आहिनि उहे बि निमाज़ी आहिनि, उन घर में कॾहिं बि अलाह ताला जे तरफ़ां का वॾी आज़माइश, का वॾी तकलीफ़ कान ईंदी। उन घर में रोज़ीअ जा मसला कोन हूंदा, उन घर में परेशानियूं कोन हूंदियूं, उन घर में जिनात, ग़ैबात ऐं इहे शयूं कोन हूंदियूं। छो त उन घर में रहण वारा अलाह पाक खे वेझा हूंदा निमाज़ जे करे। त निमाज़ जो सभ खां वॾो फ़ाइदो इहो आहे त निमाज़ तव्हांखे अलाह जे क़रीब करे थी। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, बिल्कुलु ईअं जीअं न दुनिया में वॾा वास्ता ठहिण लाइ असां मां हर हिकु माण्हू आतो हूंदो आहे, ऐं चवंदो त उन खां 1000 भेरा असीं आता हुजूं अलाह जे क़रीब थियण जे लाइ। ऐं अलाह ताला जे क़रीब थियण जो फार्मूलो सादो आहे। वॾे माण्हूअ खे वेझो थियण जे लाइ वॾा कम करणा पवंदा आहिनि, दावतूं करणियूं पवंदियूं आहिनि, ख़र्च करणा पवंदा आहिनि, सूखड़ियूं पाकड़ियूं ऐं अलाह माफ़ करे चापलूसियूं करणियूं पवंदियूं आहिनि। पोइ वञी हमरा चवंदो बाबा हा हीउ असांजो सुठो कमदार आहे। ताल्लुक़ बनाइण खां दीन मना कोन थो करे। वॾे माण्हू सां ताल्लुक़ तव्हां शरीयत जी हद में रखी सघो था, पर आउं चवां थो हिकिड़े मुस्लमान जो फ़िक्र छा हुजे, फर्श वारनि सां ताल्लुक़ न, अर्श वारे सां। अर्श वारे सां मुंहिंजो ताल्लुक़ केतिरो मज़बूत आहे, मुंहिंजो तव्हांजो हर मुस्लमान जो फ़िक्र इहो हुअणु घुरिजे। वॾनि माण्हुनि सां मिलण जी मना कान्हे, उन्हनि सां सलाम करण जी मना कान्हे, बल्कि नबी साईं जो फरमान आहे जेको वॾो आहे तव्हां हुनजी इज़त कयो। पर आउं चवां थो जहिड़े नमूने सां असां MPAs, MNAs ऐं वॾनि माण्हुनि सां ताल्लुक़ बनाइण जे लाइ फ़िक्रमंद आहियूं, उन खां कई भेरा वधीक पाण खे फ़िक्रमंद हुअणु घुरिजे अलाह सां ताल्लुक़ जे लाइ। ऐं अलाह सां ताल्लुक़ मज़बूत थींदो निमाज़। त निमाज़ जो सभ खां पहिरियों फ़ाइदो इहो आहे त निमाज़ पढ़ण सां इंसानु अलाह जे वेझो थींदो आहे। ऐं जेको अलाह जे वेझो आहे न, उनखे लहर न लोॾो कोई। जेको अलाह जे वेझो आहे उनखे लहर न लोॾो कोई, उहो सदाईं कामयाबु। निमाज़ जो ॿियो वॾे में वॾो फ़ाइदो, अलाह साईं निमाज़ी खे बेहद बेहिसाब अजर सवाब ॾे थो। सही बुखारी रिवायत आहे, मेराज वारी राति जे नबी साईं ते निमाज़ फ़र्ज़ थी, नबी साईं जी उम्मत ते 50 निमाज़ूं हुयूं, अलाह ताला उन मां 45 माफ़ करे छॾियूं। 5 निमाज़ूं रहियूं। जॾहिं 5 निमाज़ूं खणी करे मुंहिंजो तव्हांजो मुर्शिद इमाम मुहम्मद रसूलुल्लाह मोटणु लॻो, तेॾी महिल पोइ अलाह ताला आवाज़ ॾिनो, या मुहम्मद, मुंहिंजा हबीब, ला युबद्दलुल क़ौलु लदय्य, मुंहिंजो फ़ैसिलो तब्दील कोन थींदो आहे। मूं 50 निमाज़ूं तव्हांजी उम्मत ते फ़र्ज़ कयूं हुयूं, पर मूं रब जो फ़ैसिलो 50 निमाज़ुनि जो हो, उहो मूं घटि करे 5 रखियूं आहिनि, पर मूं रब जो इहो ऐलान आहे तव्हांजी उम्मत पढ़ंदी, हीअ ख़म्सुन व हीअ ख़म्सुन सही बुखारी जा लफ़्ज़ आहिनि, तव्हांजी उम्मत पढ़ंदी त 5 वक़्त पर हुनखे सवाबु साॻियो 50 निमाज़ुनि जो ॾींदुसि। 50 निमाज़ुनि जो सवाबु। ऐं वरी जेकॾहिं बा जमात पढ़ो त हिकिड़ी हदीस में अचे थो 23 दर्जा वधीक, हिकिड़ी में 25, हिकिड़े में चए थो 27 दर्जा वधीक सवाबु। यानी निमाज़ी माण्हू अजर ऐं सवाब सां पंहिंजा झोल भरे छॾे थो। त इहो निमाज़ जो वॾे में वॾो ॿियो फ़ाइदो आहे। टियों फ़ाइदो निमाज़ जो आहे त निमाज़ इंसान जे दिलि खे सुकून ॾिए थी। हीअ माण्हू गोरियूं वेठा खाईंदा आहिनि, ऐं गोरियुनि वारो मिसाल असीं ॾींदा आहियूं तक़रीबन वॾनि माण्हुनि लाइ, पर अॼु हाल इहो आहे, नाराज़ न थिजो, सभिनी ॻाल्हि कोन थो कयां, ग़रीब तबिको बि जेको आहे न, उहो बि दिलि खे, ज़हन खे सुकून ॾियण जे लाइ नशे ते लथल आहे। अध खां वधीक माण्हू भंग, चरसा, अफ़ीम, इन्हनि शयुनि ते लथल आहिनि। छाजे लाइ परेशान आहिनि? भई शौक़ सां त केरु कोन थो करे न, कंहिंखे ज़रूरत आहे। नशे सां हिकिड़ो त जान जो नुक़सानु, माल जो नुक़सानु, इज़त जो नुक़सानु। हर माण्हू चवंदो यार हीउ मवालड़ो आहे कोन्हे, उनजी उहा इज़त कान हूंदी जेकी हिकिड़े सही माण्हू जी हूंदी आहे। माण्हू छो था कनि? परेशान। कंहिंखे रोज़ीअ जा मसइला आहिनि, कंहिंसां कहिड़ी परेशानी आहे, कंहिंसां कहिड़ो टेंशन आहे, कंहिंसां कहिड़ो मसइलो।
सभिनी मसइलनि जो हल अलाह ताला नमाज़ में रखियो। अलाह से फरमाए थो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब, ए मुंहिंजा बानो मुंहिंजो ज़िक्र कंदो ऐं तव्हांजी दिलनि खे इत्मीनान ऐं ख़ुशीअ सां भरे छॾींदुसि। अलाह साईं जो वाइदो ऐं प्यारे पैगम्बर जो फरमाना सिलसिलतुल हदीस सहीह जी हदीस आहे, जुइलत क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह, अलाह साईं मुंहिंजे अखियुनि जो ठार नमाज़ खे बनायो। अलाह साईं मुंहिंजो अखियुनि जो ठार छा खे बनायो? नमाज़। हाणे नमाज़ असीं पढ़ूं कोन था, पोइ ज़ाहिर आहे दिलि बेचैन थींदो। पोइ जॾहिं दिलि बेचैन थींदो ऐं दिलि खे तव्हां सही नमूने सां चैन न ॾिनो, सही तरीक़े सां दिलि खे चैन ॾियण जो तरीक़ो छा हो? इंसानु ग़म ॾुख खणी अचे थो, मस्जिद में अचे, वुज़ू करे अलाह साईं जे साम्हूं सजदा रेज़ थी वञे, सभु ग़म दुख दर्द हिकु लहज़े में लही वेंदसि। हाणे जो पंहिंजे ग़मनि खे निमाज़ सां दूर न कई त ज़ाहिर आहे शैतान चवंदो आहे हिन पासे अच, वॾो मज़ो अथई, कुझु पी वठि, कुझु खाई वठि। उहो त दुश्मन आहे न इंसान जो। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, इन्हनि सभिनी मसइलनि खां जेकॾहिं असीं आज़ादु थियणु चाहियूं था, ऐं यादि रखो वॾे में वॾो अॼुकल्ह जेको हरबो आहे कंहिं बि माण्हूअ खे तबाह करण जो, उहो इहो ई अथव। पुराणनि वक़्तनि में वॾा माण्हू ईअं कंदा, जंहिंसां दुश्मनी थींदी न, ॾिसंदा बाबा सघो आहे, हाणे हिनखे आउं किराए कोन थो सघां, हिन खां विड़ी कोन थो सघां, हिन वटि पैसो मूं जेतिरो आहे, वास्तो बि आहे हिन जो, पोइ हुनखे पहिरीं संगत में आणींदा, पोइ नशे ते हिराईंदा। नशे ते हिरियो, हाणे हू अची वेंदा, हाणे चवंदा बाबा हीउ पंहिंजे पाण खे पाण ई तबाह कंदो, पंहिंजी भींग पाण ई कंदो। यादि रखो नशो ख़तरनाक शइ, इंसान जे जान लाइ, इंसान जे माल लाइ, इंसान जे बचनि लाइ, हुनजी इज़त लाइ ख़तरनाक शइ। ऐं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त ईंदी तॾहिं आहे माण्हू जी हयाती में, जॾहिं माण्हू बेचैन हूंदो, दिमाग़ में टेंशन, ॿार, वज़न हूंदा आहिनि, पोइ माण्हू इन्हनि शयुनि ते लही पवंदो। पर अगरि इन्हनि सभिनी मसइलनि खां पनाह चाहियो था, आजो थियणु चाहियो था, नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो। अलाह साईं दिलि खे उहा ख़ुशी ॾींदो, उहो करार ॾींदो जो इन्हनि शयुनि जी वरी तलब या ॿाड़ लॻंदी कान। नबी साईं जो फरमान आहे जुइलत क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह, अलाह साईं अखियुनि जो ठार, ऐं क़ुरान में अलाह साईं जो फरमान आहे अलाह साईं दिलनि जो सुकून नमाज़ में रखियो। त नमाज़ जो वॾे में वॾो फ़ाइदो हुयो आहे। टियों नंबर फ़ाइदो जो ज़हन खे ऐं दिलि खे सुकून मिले। चोथों फ़ाइदो नमाज़ जो, जंहिं फ़ाइदे लाइ पाण मां हर माण्हू आतो आहे, हर माण्हू खे उन फ़ाइदे जी ज़रूरत आहे, हर माण्हू उन फ़ाइदे जी ॻोल्हा में आहे। नमाज़ जो चोथी नंबर ते वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे, नमाज़ सां रोज़ीअ में फ़राख़ी थिए थी, रोज़ीअ में फ़राख़ी थिए थी। हाफ़िज़ इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह सूरह ताहा में जेकी आयत अचे थी वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़ा, इन जी तफ़सीर में लिखे थो त नमाज़ खे क़ाइमु कर अलाह जा बाना, अता कर रिज़्क़ु मिन हैसु ला तहतसिब, अलाह साईं नमाज़ खे क़ाइमु करण सां तोखे उतां रोज़ी ॾींदो जितां तुंहिंजो गुमान बि कोन हूंदो। हिकिड़ो त गुमान हूंदो भई बनी काई त इन मां मिलंदो, मज़दूरी कयां थो इतां मिलंदो, कारोबार में चार पैसा सीड़ाए त उतां ई मिलंदो। पर नमाज़ पढ़ण सां अलाह साईं उतां इंसान खे रोज़ी ॾींदो आहे जितां हुनजो गुमान बि कोन हूंदो। ऐं प्यारे पैगम्बर फरमाना जामे तिरमिज़ी हदीस आहे, सही सनद सां प्यारे पैगम्बर फरमायो, अलाह ताला फरमाए थो, यानी कुदसी हदीस आहे, ए आदम जा पुट जेकॾहिं तूं मुंहिंजी इबादत लाइ फारिग़ थींदे अमलउ सदरक गिनन व असुद फ़क़रक, ऐं तुंहिंजे सीने खे अमीरी सां भरे छॾींदुसि ऐं आउं तुंहिंजूं सभु ज़रूरतूं पूरियूं करे छॾींदुसि। ऐं जेकॾहिं तूं मुंहिंजी इबादत लाइ वक़्तु न कढियो त तुंहिंजी मिसकीनी मोहताजी कॾहिं ख़तमु न थींदी। वाला अमलउ यदक शुग़लन, ऐं तोखे दुनिया जे कमनि में अहिड़ो फासाईंदुसि जो पोइ तोखे पंहिंजो सुध बि कोन हूंदो। वरी सुणी माण्हुनि जो छा हाल आहे, जेॾी महिल निकिरनि था, न मानी खाइण जो टाइम आहे, न आराम करण जो टाइम आहे, न घर वापसी जो टाइम आहे, सॼी राति हण आहे। इन लाइ त उन्हनि अलाह खे विसारे दुनिया खे पंहिंजो मक़सदु बनाए छॾियो। ऐं इन जाइ ते जेकॾहिं निमाज़ूं पढ़नि हा त अलाह साईं रोज़ीअ में बि आसानियूं करे छॾिया, आराम बि थी वञे हा, पंहिंजे बचनि में मोटी अचे हा, हर शइ हुनखे मिली वञे हा। उहो अक्सर हिकिड़ी ॻाल्हि आऊं कंदो आहियां त मुस्लमान हमेशह दीन खे अपनाए। अलाह वारनि जो चवणु आहे त जेको इंसान दीन खे अपनाईंदो आहे न, जहिड़े नमूने सां कणिक खाइण वारे खे अन्न सां गॾु ॿियो फ्री में मिली वेंदो आहे, ईअं जेको माण्हू दीन खे चंबड़ंदो आहे, अलाह जे घर जी हाज़िरी ॾींदो आहे, निमाज़ जो पाबंद थी वेंदो आहे, अलाह ताला दुनिया हुनखे उहो ई ॾेई छॾींदो आहे। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, निमाज़ जो चोथों फ़ाइदो इहो आहे त निमाज़ सां रोज़ी में कुशादगी थिए थी। पंजो फ़ाइदो इहो आहे त निमाज़ इंसान खे बेहयाई ऐं बुराई ऐं बुछड़ाई जे कमनि खां रोके थी। क़ुरान में अलाह साईं फरमायो, इन सलात तन्हा अनिल फ़हशाई वल मुनकर उतलु मा उहिया इलैका मिनल किताबि वक़ीमिस सलाह। ऐं मुंहिंजा हबीब तव्हां क़ुरान जी तिलावत कंदा कयो ऐं नमाज़ खे क़ाइमु कंदा कयो, बेशक नमाज़ इंसान खे बेहयाई ऐं बुराई जे कमनि खां रोके थी।
ये असांजे मुआशरे में जेको बिगाड़ अथव न, जेको बिगाड़ तव्हांखे नज़र अचे थो, माण्हुनि जा अख़लाक सवला न आहिनि, न उनजो ॻाल्हाइणु सवलो आहे, न किरदारु सवलो आहे। बुनियादी वजह नमाज़ खां दूरी। नमाज़ में अल्लाह ताला उहा करामत रखी आहे जो पाबंदी सां जेकर इंसान अदा कंदो रहे, पाण ई हू गुनाहनि ऐं नाफ़रमानियुनि खां परते थी वेंदो, हटी वेंदो। नमाज़ी माण्हू सही माना में हुजे, दिलि सां पढ़ंदड़ हुजे, ईअं ई बसि रुॻो छा चवंदा आहियूं सिंधी में टकराइण वारो न हुजे, भई आयो 4 सजदा अॾाऊ बतारे नहीं निकिरी हलियो वियो, अला अला ख़ैर सलाह नमाज़, ईअं न। दिलि सां पढ़ंदड़ हुजे, नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत जे मुताबिक़ पढ़ंदड़ हुजे, पोइ अलाह ताला हुनखे बेहयाई ऐं बुराई जे कमनि खां बचाए थो पंहिंजे फज़ल ऐं तौफ़ीक़ सां। त इहो नमाज़ जो पंजो वॾे में वॾो फ़ाइदो आहे। छहों नमाज़ जो फ़ाइदो, नमाज़ सां इंसान जा समूरा गुनाह माफ़ थींदा। सही बुख़ारी हदीस नबी अलैहिस्सलाम फरमायो त जेकॾहिं तव्हां मां को माण्हू कंहिं नहर जे किनारे, कंहिं दरिया जे किनारे रहंदो हुजे ऐं ॾींहं ऐं राति में 5 दफ़ा विझंदो हुजे, ऐं मुंहिंजा साहबा छा मूंखे ॿुधायो छा हुनजे जिस्म ते का मेर रहंदी? साहबा फरमायो न साईं, 5 दफ़ा ॾींहं ऐं राति में विझे थो। हिकिड़ो दफ़ो विझण वारो पाक साफ़ थी वेंदो आहे, 5 भेरा जेको ॾींहं ऐं राति में विझे उहो त बिल्कुलु पाक साफ़ थी वेंदो। हुज़ूर साईं फरमायो त इहो ई 5 वक़्त नमाज़ जो मिसाल आहे जो 5 वक़्त नमाज़ जेकॾहिं को मुस्लमान पाबंदी सां पढ़े थो, अलाह सुब्हानहु व तआला हुनखे गुनाहनि खां पाक साफ़ करे ॾे। नमाज़ जो 7 वॾो फ़ाइदो, नमाज़ सां इंसान जा जन्नत में दर्जा बुलंद थियनि था। नबी अलैहिस्सलाम फरमायो, सही बुख़ारी हदीस आहे, माण्हू जेॾीमहिल पंहिंजे घरां निकिरे थो बावुज़ू थी करे ऐं सही नमूने सां वुज़ू करे मस्जिद में अचे थो, अलाह ताला हिकु हिकु विख जे बदिले में हुनजो गुनाह माफ़ करे थो ऐं हिकु हिकु विख जे बदिले में अलाह ताला जन्नत में हुनजो दर्जो बुलंद करे थो। ऐं जन्नत जो दर्जो को नंढड़ो कोन अथव। दर्जो अरबी में सीढ़ी खे, चाढ़ी खे बि चइबो आहे। ॾाॾा ठहियल हूंदा आहिनि, ॾाॾे खे 3 दर्जा, त पाण वारी सीढ़ी त हूंदी वधि में वधि 4 इंच जी, 5 इंच जी, 6 इंच जी हूंदी, पर जन्नत जो हिकिड़ो दर्जो ऐं ॿियो दर्जो ख़बर न केतिरो आहे। सिलसिलतुल हदीस सही में नबी साईं फरमान आहे त जन्नत जे हिकिड़े दर्जे खां वठी ॿिए दर्जे ताईं एतिरो मुफ़ासिलो आहे, 100 साल जो मुफ़ासिलो। ऐं मुफ़स्सिरीन किराम, शारीन किराम इहा ॻाल्हि लिखी आहे त जंहिं इंसान जो जन्नत में जेतिरो दर्जो बुलंद हूंदो, ओतिरियूं हुनखे नेमतूं वधीक मिलंदियूं। त नमाज़ी माण्हू जेको आहे उनजा दर्जात जन्नत में बुलंद थींदा। ऐं 8हों फ़ाइदो, नमाज़ी माण्हू उहो ख़ुशि नसीब इंसान आहे जंहिंजे लाइ अलाह जा नूरी फ़रिश्ता दुआऊं कंदा। अलाह जा नूरी फ़रिश्ता हुनजे लाइ दुआऊं कंदा। असीं हिक ॿिए खे चवंदा आहियूं दुआ जो, पोइ ॻाल्हि विसरी वेंदी आहे। असां दुआनि में यादि कजां, अॻिले जी मर्ज़ी करे न करे, पाण मिड़ी चई छॾींदा आहियूं, करे या न करे मर्ज़ीअ वारो आहे। ॻाल्हि विसरी वञेसि या कुझु बि मसरूफ़ियत थी वञेसि, तकिया कलाम पंहिंजो हूंदो आहे, दादा दुआउनि में यादि कजां। ख़ासि करे मोकिलाइण महिल पाण चवंदा आहियूं हिक ॿिए खे, हाणे अॻिलो करे न करे, पर जेकॾहिं तव्हां नमाज़ी आहियो त बेगुनाह रहो, नमाज़ी आहियो 5 वक़्त पाबंद त बेगुनाह रहो। अलाह जा नूरी फ़रिश्ता तव्हांजे लाइ दुआऊं कंदा। नबी अलैहिस्सलाम जो इरशाद पाक आहे, नमाज़ी माण्हू जेॾी महिल वुज़ू करे मस्जिद में अचे थो ऐं नमाज़ जे इंतज़ार में ख़ाली वेहे थो, अलाह जा नूरी फ़रिश्ता हुन लाइ दुआऊं कनि था, अल्लाहुम्मा इग़फिर लहू अल्लाहुम्मा अरहमहू, ए अल्लाह तूं हुन जा गुनाह माफ़ फरमा, ए अल्लाह तूं हुन ते पंहिंजो रहमत नाज़िल फरमा। नमाज़ जो 9 वॾे में वॾो फ़ाइदो, नमाज़ी माण्हू क़यामत अहिड़ी जॾहिं सभु माण्हू पंहिंजे पघर में ॿुॾंदा हूंदा, नमाज़ी माण्हू अल्लाह ताला जे अर्श अज़ीम जे छांव में हूंदो। 7 ख़ुशि नसीब हूंदा। नबी साईं फरमायो, सही बुख़ारी मुस्लिम जी हदीस आहे, जंहिंमां हिकिड़ो उहो हूंदो वरजुलुन क़ल्बुहु मुअल्लक़ुम बिल मसाजिद, हिकिड़ो उहो ख़ुशि नसीब हूंदो जंहिंजी दिलि मस्जिद सां ॻंढियल आहे, मस्जिद में उहो अचे थो, नमाज़ पढ़े थो। त नमाज़ी माण्हूअ खे इहो बि फ़ाइदो हासिलु थिए थो, इहा बि बरकत हासिलु थिए थी जो क़यामत अहिड़ी जॾहिं सभु माण्हू पंहिंजे पघर में ॿुॾंदा हूंदा, हीअ अलाह जे अर्श अज़ीम जे छांव में हूंदो। ऐं नमाज़ जो 10हों ऐं आख़िरी फ़ाइदो, बेशुमार फ़ाइदा आहिनि, पर 10 फ़वाइद मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कया। नमाज़ जो 10हों ऐं आख़िरी फ़ाइदो इहो आहे त नमाज़ असांजे ईमान जी मुहाफ़िज़ आहे। नमाज़ असांजे ईमान जी मुहाफ़िज़ आहे। नमाज़ इंसान जेसीं ताईं पढ़ंदो रहंदो, तेसीं ताईं हुनजो ईमान महफ़ूज़ रहंदो, हुनजो ख़ात्मो बिल ख़ैर थींदो, हुनजो मौत ईमान जी हालत में थींदो। नबी अलैहिस्सलाम जो इरशाद पाक आहे, बैनल अब्दी व बैनल कुफ्रि तर्कुस सलाह, कुफ्र जे विच में ऐं ईमान जे विच में जेकॾहिं का फ़र्क़ु करण वारी शइ त नमाज़ आहे। नमाज़ी माण्हू बेईमान आहे, नमाज़ खे छॾण वारो, नमाज़ी माण्हू बाईमान ईमान वारो, पर नमाज़ खे छॾण वारो बेनमाज़ी बेईमान, ईमान जे संदे खां ख़ारिज। भले उहो पंहिंजे पाण खे मुस्लमान सॾाईंदो रहे, पर नमाज़ में जेकॾहिं सुस्ती ऐं कोताही आहे त नबी अलैहिस्सलाम हुनखे ईमान जे दायरे खां ख़ारिज कयो आहे। त नमाज़ ईमान जी मुहाफ़िज़ आहे।
ये कुछ नमाज या फ़ाइदा जो मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कया। अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ आहे त जमी मुस्लमाननि खे अल्लाह ताला नमाज जो पाबंद बनाए, ऐं जॾहिं नमाज जा असीं पाबंद बणिजंदासीं त अल्लाह तबारक व तआला इहे सभु फ़वाइद असांखे नसीब कंदो ऐं दुनिया या आख़िरत जो हर तरह जो ख़ैरु असांजी झोली में अची वेंदो। अल्लाह सुब्हानहू व तआला हीउ प्रोग्राम करण वारा जेके असांजा साथी आहिनि, अदो धणी बख़्श आहे, उनजो वालिद साहिबु चाचो रोशन आहे, साईं बिलाल आहे, या ॻोठ जी जेकी बि जमात आहे, अल्लाह ताला सभिनि खे पंहिंजे बरकात सां नवाज़े, पंहिंजे फज़ल सां नवाज़े ऐं उन्हनि जी हिन महिनत खे क़बूल मंज़ूर फरमाए। जेके बि दोस्त पंहिंजे मसरूफ़ियात मां वक़्तु कढी करे हिन प्रोग्राम में आया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे बि जज़ाए ख़ैर अता फरमाए। हिन फितने जे दौर में अल्लाह जे घर में इन मक़सद लाइ जमा थियणु त भई क़ुर ॿुधंदासीं, हदीस ॿुधंदासीं, इहा बि वॾे में वॾी सआदत आहे। अल्लाह ताला तव्हां सभिनी भाउरनि जो हिते अचणु पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। उलमा इकराम खे बि अल्लाह ताला जज़ाए ख़ैर अता फरमाए। हिन मस्जिद जे अंदरि जेको मदरसो क़ाइमु आहे, अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी, नंढड़ा आया ऐं उन्हनि नमाज़ जूं दुआऊं ॿुधायूं, नमाज़ खां बाद जूं दुआऊं ॿुधायूं, वुज़ू जो तरीक़ो ॿुधायो। बज़ाहिर असांजे लाइ जेके शहरनि जा माण्हू या मदरसनि जा माण्हू, उन्हनि जे लाइ इहा मिड़ी ॻाल्हि आहे, पर हिन ॻोठ जे लाइ इहा वॾी ख़ैर ऐं बरकत वारी ॻाल्हि आहे जो हिन ॻोठ जा जेके बछड़ा आहिनि, इन्हनि में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे दीन सां मोहबत आहे, नमाज़ सां मोहबत आहे, दुआउनि सां मोहबत आहे। ऐं आउं चवंदो त इहे जेके ॿारड़ा आहिनि, जा माइट वॾा ख़ुशनसीब आहिनि जो अल्लाह ताला उन्हनि जी हयाती में उन बछड़नि खे पंहिंजे दर सां ऐं पंहिंजे दीन सां लॻाए छॾियो, त इहा वॾी सआदत आहे। ऐं ॻोठ वारनि खे आउं इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हां इन मदरसे खे कामयाबु कयो, पंहिंजे बचनि खे पाबंदी सां मोकिलियो। तव्हीं हलिया वेंदव, हर हिकु खे हलिणो, आउं हलियो वेंदुसि, तव्हां मां हर हिकु माण्हू असां मां हलियो वेंदो, पर इहे जेके तव्हांजो औलाद आहे, तव्हां जेके बछड़ा आहिनि, जेकॾहिं इन्हनि ते असां मां हर हिकु माण्हू महिनत कई आहे पंहिंजे पंहिंजे औलाद ते, त इहो औलाद असांजे लाइ सदका जारिया बणिजी वेंदो। त अल्लाह ताला हिन मस्जिद जी इंतिज़ामिया खे बि जज़ाए ख़ैर अता फरमाए, जिन वण काठी करे हीअ अल्लाह जो घर ठाहियो आहे पंहिंजी हिमत ऐं कोशिशि सां, अल्लाह ताला हिन खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। हिन मस्जिद खे हुन जे लाइ सदका जारिया बनाए ऐं हिन मस्जिद खे आबाद करण जे करे अल्लाह तबारक व तआला हुननि जे घरनि खे, हुननि जे बचनि खे ऐं हुननि जे रोज़नि खे अल्लाह ताला आबाद करण में बरकतूं ॾे। अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ आहे जेकी कुझु बयानु थियो आहे उन ते मूंखे तव्हां भाउरनि खे सही माना में अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।